जगियूं में इंतजामिया जी नाअहली सबब मुनाफ़िक़ोरनि ईद वेझो ईंदे ई हथरादू महांगाई चोट चढ़े छड़ी। आम वाहपे जे शयुनि जा अघ टीण ते महांगा करे छड़िया। कासाई ग़रीबनि खे मुलीकाती सां कुहण लगा। वॾो गोश्त 800 रुपया किलो ऐं नंढो गोश्त 1300 रुपया फी किलो मुक़रर करे ग़रीब मिसकीननि माण्हुनि जी गोश्त खाइण वारी हसरत सां खेॾण लगा। जॾहिं त मुर्गी 500 रुपया, मच्छी 600 रुपया ताईं फी किलो विकिरो थियण करे ग़रीबनि खां ईद जूं ख़ुशियूं बि खसी वरितियूं। मुनाफ़िक़ोरनि दुकानदारनि आम वाहपे जी शयुनि जा अघ टीण ते महांगा करे ग़रीब माण्हुनि जूं मतियूं मुझाए छॾियूं। DC खैरपुर AC सोबदेरो मुख़्तियार कार सोबदेरो समेत इंतजामिया अघूर निंड सुतल।